باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمدللہ رب العالمین الصلاۃ والسلام وتحیۃ والاکرام علی سیدنا و مولانا و مولا الثقلین ابی القاسم مصطفیٰ محمد وعلی آلہ الطیبین الطاہرین المعصومین المظلومین سیما بقیت اللہ العظم روحی وارواح العالمین لتراب مقدمہی الفدا اما بعد فقد قال اللہ سبحانہ تبارک و تعالی فی کلامہ المجید و فرقانہ الحمید بسم اللہ الرحمن الرحیم انا اعطیناک الکوثر فصل لربک وانحر ان شانئک هو الابتر۔ جناب زینب سلام اللہ علیہ سورہ کوثر جی عملی تفسیر جو ایک نمونو مثال ہے، جڑے طریقے سے جناب زہرا سلام اللہ علیہ سورہ کوثر جو مکمل نمونو مصداق کامل ہیں، تو جناب زینب انہی سلسلے جی کڑی یہ سبب ہے جو اساں ڈسوں تھا تو جناب زینب سلام اللہ علیہ جناب فاطمہ زہرا سلام اللہ علیہ کھان جیکی شیوں پرائیوں ہیں وہ شیوں جناب زینب سلام اللہ علیہ میں ان انداز میں عکاسی کندے نظر تھی وچن جو علماء ان گال تے اتفاق کیو تو جیکڈیں جناب زہرا سلام اللہ علیہ جی عملی سیرت میں کا بی بی نائب تھی سگے تھی تو وہ جناب زینب سلام اللہ علیہ ہے۔ ان کرے بی بی جا جے القاب ہیں مختلف روایات جی بنا تے کن روایات میں بی بی کے 48 لقب کن روایت کے مطابق بی بی کے 60 لقب تائیں بھی ڈنا ویا ہیں۔ انہن لقبن میں ایک لقب بی بی جو نائبۃ الزہرا ہے، جناب زہرا سلام اللہ علیہ جی نائب ان جی جانشین۔ ظاہر نیابت یا جانشینی کو عام عہدو نہ ہے جے کو ہر کہیں کے ڈنو ونے، نیابت جو مطلب ہے تو نائب جانشین جے شخص جو وہ جانشین تھے تو ان جی مکمل طور تے عکاسی کندو نظر اچے۔ جیکڈیں نیابت میں وہ عکاسی نظر نتھی اچے، جیکڈیں جانشینی میں وہ عکاسی نظر نتھی اچے تو وہ حقیقی جانشین نتھو تھی سگے۔ جناب زہرا سلام اللہ علیہ جی زندگی میں ایک اہم پہلو جو اساں کے نظر تو اچے وہ ہے ولایت جو دفاع۔ جناب زہرا سلام اللہ علیہ پنجی زندگی میں خاص طور تے پیغمبر اسلام صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی وفات کھان پوئے جے انداز میں امیر المومنین علی بن ابی طالب جی ولایت جو دفاع کیو، وہی ساڳियो انداز اساں کے جناب زینب سلام اللہ علیہ جی زندگی میں ॾिसण में थो अचे۔ ان میدان میں واقعاً جناب زینب نائبۃ الزہرا جو لقب جیکو بی بی کے ڈنو ویو ہے کما حق ہو ان جو اساں اندازو لگائے سگوں تھا۔ جناب زہرا سلام اللہ علیہ امیر المومنین کے مخاطب تھی کرے چھا فرمایا ہو، روحی لروحک الفدا، یا امیر المومنین مجھو روح تمہاں جے روح جے لائے فدا تھی وجے، وہ نفسی لنفسک الوقا، یا امیر المومنین مجھے جان تمہاں جی جان جے متھاں قربان تھی ونے، مجھے جان تمہاں جی جان جی محافظ۔ تو ان جے چونے جو مطلب تو جناب زہرا سلام اللہ علیہ پنجے پورے وجود کے امیر المومنین جے لائے وقف کرے چھڈیو۔ امیر المومنین جی ولایت جی حفاظت جے لائے بی بی جو روح بھی ان جے متھاں قربان، بی بی جی جان بھی ان جے متھاں قربان۔ فقط یہ زبانی کلمات نہ ہویا بلکہ بی بی جی جڏहिं زندگی تے نگاہ تا کیوں تو امیر المومنین سا ہر وقت بی بی
विलाय जे दिफ़ा में गॾु हुयूं। जनाब ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो उहो ख़ुतबे फ़दकी आहे, ख़ुदि इन जी ॻाल्हि ते तमामु वॾी ऐं बहितरीनु दलील आहे। इहा साॻी शइ असांखे जनाब ज़ैनब में नज़र थी अचे। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा अमीरुल मोमिनीन सां बि गॾु रहियूं। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा इमाम हसन अलैहिस्सलाम सां बि गॾु रहियूं। पर घणो जेको दिफ़ा विलाय जे मैदान में बीबी कयो आहे उहो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी इमामत जे साए में ऐं इमाम सैयद सज्जाद जी इमामत जे साए में। करबला जे मैदान में ॾिसो, करबला जे मैदान में बीबी हर मैदान ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अमर जी मुंतज़र आहे त मुंहिंजे मौला जी तरफ़ खां कहिड़ो अमर थो अचे, कहिड़ो हुकुम थो अचे, कहिड़ो दस्तूर थो अचे। पंहिंजे तरफ़ खां हिकु लफ़्ज़ बीबी पंहिंजी ज़बान ते नथी आणे। पंहिंजे तरफ़ खां बीबी हिकु नंढड़ो अमल बि साम्हूं आणण जे लाइ तयारु न आहे, जीअं मुंहिंजो मौला चवे। ऐं सभ खां वॾो मिसाल इन ई विलायत जी राह में बीबी जी क़ुर्बानी जो इहो आहे जो ॾहीं जे ॾींहुं जॾहिं तमामु बीबियूं पंहिंजे पंहिंजे वारसनि जे लाशनि जे मथां अचनि थियूं त बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे लाइ अॼु बि मक़तल जा किताब गवाह आहिनि त बीबी जा 2 फर्ज़ंद करबला जे मैदान में ततल ज़मीन ते पियल हुया, जनाब औन ऐं जनाब मोहम्मद। लेकिन बीबी उन्हनि जी लाशनि जे मथां नथी वञे, बल्कि जनाब मौला हुसैन अलैहिस्सलाम जे लाश मुबारक जे मथां अची करे दुनिया वारनि खे ॿुधाइणु चाहे थी, दुनिया वारो ॾिसो असां विलायत जी राह में पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾींदा आहियूं। जॾहिं क़ुर्बान करे छॾींदा आहियूं त उनखे यादि न आहियूं कंदा। करबला जे वाक़े खां पोइ कूफे ऐं शाम जी बाज़ारनि में ॾिसो, दरबारनि में ॾिसो त उते छा थो ॾिसण में अचे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां पोइ जॾहिं विलायत ऐं इमामत जो उहिदो इमाम सैयद सज्जाद जे हवाले थियो त उन वक़्तु बि बीबी इमाम सैयद सज्जाद जे क़दम जे मथां क़दम रखी करे पई हले। ऐं जिते इमाम सैयद सज्जाद को हुकुम ॾींदा हुया त उते बीबी उन हुकुम खे अंजाम ॾियण में का बि कोताही न कंदी हुई। बीबी जो किरदारु ऐं बीबी जो विलायत जे मैदान में दिफ़ा इब्न ज़ियाद जे दरबार में उन वक़्तु आश्कार थियो जॾहिं इब्न ज़ियाद इमाम सैयद सज्जाद खे शहीद करण जी साज़िश कई ऐं पंहिंजी ज़बान ते जुमला इस्तेमालु कयईं त आउं सैयद सज्जाद खे क़तलु कंदुसि। उते सभिनी बीबियुनि मां जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उहा बीबी आहे जेका अॻिते वधी करे चवे थी इब्न ज़ियाद जेकॾहिं हिन खे क़तलु कंदे त उन खां पहिरीं ज़ैनब खे क़तलु कर। ज़ैनब जे हूंदे तूं वली ख़ुदा जे वार जे मथां बि इशारो नथो करे सघीं। इहो विलायत जो दिफ़ा आहे। विलायत जे दिफ़ा में 2 शयूं अचनि थियूं। हिकु इहो आहे त इंसान पाण दिफ़ा करे, पंहिंजे तरफ़ां जेका हुन खां कोशिशि थी सघे विलायत जे मैदान में दिफ़ा करे, वली ख़ुदा जो दिफ़ा करे। ऐं ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे त उन दिफ़ा करण जे तरीक़ेकार खे ॿियनि जे साम्हूं पेश करे उन्हनि खे बि सेखारे, उन्हनि खे मैदान ते आणे। बीबी फ़क़ति पाण दिफ़ा न आहे कयो, बीबी अमली अंदाज़ में मैदान में अची करे ॿियनि खे बि सेखारियो आहे त ॾिसो विलायत जी राह में जेकॾहिं तव्हांखे का बि क़ुर्बानी ॾियणी पवे त उनखां घबरायो न। ऐं विलायत जे मैदान में जेकॾहिं तव्हां पंहिंजी क़ुर्बानी का पेश कयो था त उन क़ुर्बानी खे पेश करण खां पोइ विसारे छॾियो। जेकॾहिं विलायत जे मैदान में तव्हां इहो था ॾिसो त वली ख़ुदा जे दिफ़ा जे लाइ को बि तयारु न आहे, जेकॾहिं औरत बि आहीं त औरत बि थी करे तुंहिंजे मथां इहो हक़ बणिजे थो त तूं वली ख़ुदा जी हिफ़ाज़त कर। अगरचे औरत जे मथां जिहाद वाजिबु न आहे, पर बीबी इन अंदाज़ में इब्न ज़ियाद जे दरबार में मौला इमाम सैयद सज्जाद जे दिफ़ा में पंहिंजे पाण खे अॻिते पेश करे दुनिया वारनि खे ॿुधायो त कॾहिं बि न को मर्द न काई औरत इहा बहानो करे सघे थी त मूं वटि वसाइल न हुया, मूं वटि असबाब न हुया,
मर्द चवे आउं कमज़ोर हुयसि, औरत चवे त मुंहिंजे मथां जहाद वाजिबु न आहे, न बल्कि वली ख़ुदा जे दिफ़ा में हर हिकु इंसान पंहिंजी तवान जे मुताबिक़, पंहिंजी तौफ़ीक़ जे मुताबिक़ पंहिंजो वज़ीफ़ो अदा करे। कूफ़े जी बाज़ार में, शाम जी बाज़ार में तव्हां ॾिसो जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम जे मथां इहे हमला थी रहिया हुया त ही हिकु बाग़ी शख़्स हो, त उते जनाबे ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उहो वली ख़ुदा जेको राय ख़ुदा में शहीद थी चुको आहे। हिन वक़्तु हुनजी ज़ाहिरी विलायत न आहे, ज़ाहिरी विलायत इमाम सैयद सज्जाद वटि आहे, पर उनजे बावजूद बि मौला हुसैन अलैहिस्सलाम जो दिफ़ा कहिड़े अंदाज़ में पई करे, जिते आम फ़िक्र इहो ई हुजे त ही बाग़ी हुयो, उते जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा इहो फरमाए रही हुई त तव्हां जा फ़िक्र ग़लति आहिनि, तव्हां जूं सोचूं ग़लति आहिनि। ही फ़र्ज़ंदे रसूल ख़ुदा आहे, ही ख़ातमुन नबीन जो फ़र्ज़ंद आहे, ही जन्नत जे जवान जो सरदार आहे, ही फ़र्ज़ंदे मिनाउ मक्का आहे। अहिड़नि अहिड़नि अलक़ाब सां बीबी मौला हुसैन अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल पढ़ी करे मौला हुसैन अलैहिस्सलाम जी विलायत जो दिफ़ा करे रही हुई। त असांखे घुरिजे असां पंहिंजी ज़िंदगी में विलायत जे दिफ़ा जो दर्स इन बाज़मत बीबी खां सिखूं। ख़ुदावंदे मुताल खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे राह विलायत ते हलणु ऐं विलायत जी दिफ़ा जी जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे सदक़े तौफ़ीक़ नसीब करे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।